गुलशन हदीद लॻे सूमार जोखियो ॻोठ में बरसाती पाणी जी पुराणी खॾ में वेंजंदे ॿ मासूम ॿारड़ा 12 वरियनि जो वहीद पुट यूसुफ खोसो ऐं ज़ुल्करनैन पुट रशीद खोसो ॿुॾी फोत थी विया। वाक़े जो इतलाउ मिलंदे ई ॿारनि जा वारिस पहुची विया ऐं ॿिन्ही ॿारनि खे खॾ मां ॿाहिरि कढियो, पर संदनि ज़िंदगियूं बची न सघियूं। इन सिलसिले में रशीद खोसो ॿुधायो त असां बदीन पंगरियो जा रहवासी आहियूं। बचनि जे पेट गुज़र लाइ लॾे अची मलीर जे सूमार ॻोठ में किराए ते घर वठी आबाद थिया आहियूं। ॻोठ में हर तरफ़ बरसात जे वसकारे खां पोइ पाणी ई पाणी आहे। असांजा ॿार जेके पाण में सोट आहिनि, पाड़े जे ॿारनि सां गॾिजी खेॾी रहिया हुआ त पासे में हिक वॾी खॾ में मौजूद बरसाती पाणी में ॿुॾी फोत थी विया। मासूम ॿारनि जे फोत थियण खां पोइ असांजे घर में कोहराम बरपा आहे। होॾां ज़िले इंतज़ामिया हेॾे वरे वाक़े खां पोइ बि को तहरुक न वरितो आहे, जॾहिं त ॿारनि जे वारसनि जी गुरबत सबबि पाड़े वारनि चंदो करे ॿारनि जा मढ़ वारसनि समेत बदीन रवाना कया।